सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण योम दिफ़ा जे मौक़े ते पाक फ़ौज ऐं शहीदनि जे जुरियत बहादुरी ऐं बेलोस क़ुर्बानियुनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त 6 सेप्टेम्बर असांजे क़ौमी इतिहाद जो ॾींहुं आहे। क़ौम खे दरपेश चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ यकजहतीअ सां कठो थियणु घुरिजे। योम दिफ़ा जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त 6 सेप्टेम्बर रुॻो हिकु तारीख़ नाहे। 6 सेप्टेम्बर अॻराईअ जे मुक़ाबले क़ौमी इतिहाद ऐं न धुॾी सघंदड़ जज़्बे जे ॾींहं जो नालो आहे। उन ॾींहं ते असांजी पाक फ़ौज जा जवान दुश्मन जे इरादनि ख़िलाफ़ अटल भित बणिजी बीठा हुआ। हुन चयो त असांजे शहीदनि न रुॻो सरहदुनि जी हिफ़ाज़त पर क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं वक़ार खे बरक़रार रखण लाइ जानियुनि जा नज़राना पेश कया। शहीदनि जूं क़ुर्बानियूं हाणोके ऐं ईंदड़ नसुल खे हुबल वतनी ऐं इतिहाद जे क़दरुनि खे बरक़रार रखण जी तरग़ीब ॾींदियूं रहंदियूं। शहीदनि जूं क़ुर्बानियूं पूरी क़ौम लाइ मशाले राह आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त असां शहीदनि जे कुटुंबनि खे बि सलाम पेश करियूं था जिन बेमिसाल अज़म जो मुज़ाहिरो कयो। असांजी पाक फ़ौज बहरी हवाई रेंजर्स पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि जूं क़ौम खे बैरूनी ऐं अंदरूनी ख़तरनि खां बचाइण लाइ क़ुर्बानियूं लाज़वाल आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जारी जंग ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ शहीदनि जे क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे।